रहंदी जैसी रात अंधारी रहंदी अमन दिया था हर आए ॾींहुं तव्हां ॾिसो त रोज़ानो जे बुनियाद ते अख़बारूं ॾिसो सोशल मीडिया ॾिसो त रोज़ानो जे बुनियाद ते मोटरसाइकिल कारकर्दगीअ ते असांखे हार पारायो। तंहिंजे करे असांजी डिमांड आहे अवामी तहरीक जे हिन प्लेटफॉर्म तां त DIG हैदराबाद IG सिंध तव्हां दोस्तनि जी वॾी महिरबानी जो असांजी हिन रैली खे कवरेज करण लाइ जेका सो पहुतायो। अमी पाण 10 लखनि जो तव्हां सोन रिकवर कयो, कहिड़े माण्हूअ खां रिकवर कयो, किथां थियो, कंहिं माण्हूअ ॾिनो, कंहिं क़िस्म जो को बि केस हिसो था सम्झूं। हू ख़ुदि हिन में मेड़ शहर जे बदअमन जे हवाले सां असीं उन्हनि खे हिन जो भाङे भाईवार था। वॾी महिरबानी साईं तव्हां मीडिया वारे दोस्तनि जी जो तव्हां माशाल्लाह हिननि अवामी अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मेहड़ खां मोहम्मद अली शेख जी ख़बर ॾींदा हलूं। अवामी तहरीक तालके मेहड़ तरफ़ां 2 शहर में वधंदड़ बदअमनी ख़िलाफ़ अवामी तहरीक मरकज़ी अगवान एडवोकेट साजिद मैसर, ज़िले दादू जे सदर एडवोकेट इम्तियाज़ जतोई, एडवोकेट मुश्ताक चांडियो, एडवोकेट नजीब मैसर, एडवोकेट ज़ुल्फ़कार चांडियो, इम्तियाज़ अली सियाल ऐं ॿियनि जी अगवाणीअ में राधण स्टाफ खां घंटा घर चौक ताईं एहतजाजी रैली कढी वई। रैलीअ में शामिल माण्हुनि अमन ॾियो या इस्तीफ़ा ॾियो, फुरन धाड़न नामंज़ूर, शहरी फुराइण, शहरी आज़ारण बंदि करियो, थाणनि ते पाथारियूं नामंज़ूर जा ज़ोरदार नारा हयां। उन मौक़े ते मीडिया सां ॻाल्हाईंदे अॻुवाणनि चयो त मेहड़ इंतिज़ामिया ॾोहारियुनि जी साथारी बणियल आहे जेका शहर जे अमन अमान जी बहितरीअ लाइ को बि तहरीक न पई वठे। हुननि वधीक चयो त मेहड़ समेत समूरे ज़िले दादू में अमन अमान जी सूरत हाल तमामु ख़राबु आहे। SSP दादू नाअहल आहे, पुलिस कूड़ा ड्रामा पई करे, शहरी गैर महफ़ूज़ आहिनि, ॾोहारियुनि ख़िलाफ़ कार्रवाई न पई थिए। हुननि घुर कई त मेहड़ में बदअमनी ख़िलाफ़ क़दम खणी अमन करायो वञे, ॿी सूरत में एहतजाज